बे पासे आगे ॿुधाईंदासीं तालीम वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह निजी स्कूल जे अंग अखरनि ते ॿधल तलबा शुमारी सर्वे रिपोर्ट जारी करे छॾी आहे। वज़ीरनि ऐं सेक्रेटरी ईंदे ई तालीम खाते में तजुर्बा कंदा आहिनि। असल स्टेक होल्डर्स लाइ पॉलिसी नाहिनि ठाहींदा, सरदार शाह जो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अल्ताफ़ चना। जी अल्ताफ़, अपडेट कजो। जी बिल्कुल, सूबाई वज़ीर तालीम से सरदार शाह पारां सिंध में निजी स्कूलनि जा ऐं उन्हनि स्कूलनि में पढ़ंदड़ शागिर्दनि जा अंग अखर जेके आहिनि उहा जेका रिपोर्ट आहे उहा जारी करे छॾी आहे। उन हवाले सां सरदार शाह जो चवणो हो त जेका तलबा शुमारी आहे उनजी सर्वे जेका रिपोर्ट आहे उहा कंप्लीट कई वई आहे। उन मौक़े ते जो चवणु हुयो त जेके सिंध में निजी स्कूल आहिनि उहे उन्हनि जो जेको अंग आहे उहो 12,809 आहे ऐं जॾहिं त जेके निजी स्कूल आहिनि उन्हनि में 11,736 जेके स्कूल आहिनि उहे फ़ाल आहिनि, जॾहिं त 1,073 स्कूल गैर फ़ाल जेको आहिनि उहो सेंसस में जेको आहे उहा रिपोर्ट जेका आहे उन में ज़ाहिर कयो वियो आहे। जॾहिं त सिंध में 10,264 स्कूल रजिस्टर्ड आहिनि ऐं 860 जेके स्कूल आहिनि उन्हनि जे रजिस्ट्रेशन जी जेका दरख़्वास्त आहे उहा ज़ेरे गौर आहे। उन हवाले सां हुनजो रिपोर्ट में वधीक जेको आहे सो ॼाणायो वियो आहे त निजी स्कूलनि जी जेका सर्वे कई वई आहे उहा सूबाई सिंध में 10,676 जेके स्कूल आहिनि उहे इंग्लिश मीडियम आहिनि, जॾहिं त 469 उर्दू मीडियम ऐं 491 जेके आहिनि उहे सिंधी मीडियम जेके स्कूल आहिनि। सर्वे में जेको आहे इहो बि ॿुधायो वियो त स्कूलनि में 39,41,938 ॿार जेके आहिनि ज़ेरे तालीम आहिनि। खांगी स्कूलनि में 18,04,333 जेके शागिर्दाणियूं आहिनि उहे ज़ेरे तालीम आहिनि, जॾहिं त 21,37,605 जेके शागिर्द आहिनि उहे जेके आहिनि उहे हिन प्राइवेट स्कूलनि में तालीम हासिल करे रहिया आहिनि। सर्वे रिपोर्ट जे मुताबिक़ जेका 1,60,788 मिनारिटी जेकी असांजी कम्यूनिटी आहे उन्हनि में शागिर्द ऐं शागिर्दाणियूं जेके आहिनि उहे खांगी स्कूलनि में तालीम कराए रहियूं आहिनि। उन हवाले सां सरदार शाह जो चवणु आहे त ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त हीअ पहिरियों भेरो पाकिस्तान में जेका आहे सूबो सिंध आहे जंहिं इहा सेंसस कराई आहे। ऐं 2018 में जेको आहे सो इहो हुन चवणो हो त मां जॾहिं वज़ीर तालीम थियो हुउमि त इहो महसूसु कयो त इहा सेंसस कराई वञे ऐं ख़बर पए त केतिरा ॿार जेके आहिनि उहे खांगी स्कूलनि में पढ़नि था। अल्ताफ़ चना, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी महिरबानी।